Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां वधीक समन जे दौर जे बारे में असां डिस्कस कंदासीं कि असां कारकुननि ऐं सूमरनि ऐं कलोड़नि जो दौर डिस्कस करे चुका आहियूं। त अॼु जो असांजो दौर आहे समन जो दौर। त समन जो दौर तक़रीबन 1350 खां 1520 ताणी जेको आहे रहियो। अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त लक़ब जे लिहाज़ खां समा हुकुमरान कहिड़े नाले सां सुञाता वेंदा हुया, त उहे ॼाम सां, नवाब सां, मीर सां या अमीर सां। त इन जो जेको सही जवाबु थींदो उहो पहिरियों थींदो, ॼाम जे लक़ब सां जेका आहे समा सुञाता वेंदा हुया। ॿियो सवाल आहे त समा ख़ानदान जो पहिरियों हुकुमरान केरु हुयो? सुल्तान फिरोज़ अहमद हुयो, जाम फिरोज़ुद्दीन हुयो, जाम बाबीनो हुयो, जाम तमाची हुयो। त इन जो ॿिए जो ऑप्शन जेको थींदो जाम फिरोज़ुद्दीन जेको हुयो समा ख़ानदान जो पहिरियों हुकुमरान हुयो। टियों असांजो क्वेश्चन आहे समन जे दौर जे मुताबिक़ 1350 ईस्वी में समन सूमरनि जे कहिड़े हुकुमराननि खां हुकूमत हासिलु कई हुई? उहो ख़फ़ीफ़ हुयो, दोदो हुयो, भुंगर हुयो या हमीर हुयो। त टे जो जेको असांजो सही जवाबु आहे उहो हमीर खां जेको आहे हुकुमरान हमीर जेको हुयो सूमर जे दौर जो हाकिम हुयो, जंहिं समन जेको आहे 1350 में हुकूमत हासिलु कई। ॿियो चौथों सवाल आहे जाम निज़ामुद्दीन समो कहिड़े नाले सां मशहूरु आहे? जाम नंदू सां, जाम वॾो सां, जाम सरदार सां। त इन जो चौथे जो जेको ऑप्शन आहे त उहो थींदो पहिरियों थींदो जाम नंदू सां। पंजों सवाल आहे त समन जे दौर खे सिंधी अदब जो कहिड़ो दौर चयो वेंदो आहे? त बुनियादी, तामीरी, अवाली या सुनहरी दौर चयो वेंदो आहे। त पंजे जो असांजो ॿियों ऑप्शन सही थींदो तामीरी दौर चयो वेंदो आहे। त सुनहरी दौर असां कलोड़नि जे दौर खे चवंदा आहियूं, बुनियादी दौर असां सूमरनि जे दौर खे कोठियो वेंदो आहे असांजो। हिन क़दीम सिंधी चवणी मूजिबि कहिड़ियूं ज़ातियूं समा लोक जूं माइटी वारियूं आहिनि? त उहा हिकिड़ी चवणी मिलियल आहे त उहा चना या भाटरी, चंदू या उहे सभु। त असांजो छहें जो जेको जवाबु थींदो उहो थींदो उहे सभु। सतों क्वेश्चन आहे त अदब जे लिहाज़ खां समन जो दौर छाजो दौर चइजे थो? त उहो शाइरी जो दौर हुयो, नसर जो दौर हुयो या दास्ताननि जो दौर हुयो या ड्रामनि जो दौर हुयो। त इहो बि असांजो हिकिड़ो इम्पोर्टेंट MCQs आहे। सतें जो जेको हुयो शाइरी जो दौर, समन जे दौर खे शाइरी जो दौर चयो वेंदो आहे। असांजो अठों क्वेश्चन आहे त हिन लफ़्ज़ कंहिंजा आहिनि? हीअ लफ़्ज़ कंहिंजा आहिनि त खवाए समन जे दौर में अदबी रवायतूं साॻियूं सूमरा दौर वारियूं हुयूं, पर कुवत बयान में वॾो इज़ाफ़ो थियो। त मौलाना शीदई जा इहे लफ़्ज़ आहिनि, त मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहिब जा आहिनि, या डॉक्टर नबी बख्श जा आहिनि, या पीर हसामुद्दीन राशिदी साहिब जा आहिनि। त अठें जो जेको असांजो सही जवाबु थींदो डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जा आहिनि। त समन जे दौर में अदबी रवायतूं साॻियूं ऐं सूमरा दौर वारियूं हुयूं, पर कुवत बयान में वॾो इज़ाफ़ो थियो हुयो। नओं सुवाल आहे त समन जे दौर जे मशहूरु शाइरनि जो सभ खां अवल ज़िक्र कहिड़े किताब में असांखे मिले थो? उहो आहे किताब तहफ़तुल कलाम, क़दीम सिंध, जन्नतुल सिंध, तारीख़ तमद्दुन सिंध। त नाएं जो जेको असांजो सही जवाबु थींदो तहफ़तुल कलाम में जेको आहे ज़िक्र मिले थो समन जे दौर जो पहिरियों अवल। समा दौर जो सभ खां मशहूरु रमनाई लोक दास्तान कहिड़ो आहे? जाम लाखो ऐं मेराणी, नूर जाम तमाचाई, जाम उढो ऐं उथल परी, जाम या बोबीना, या इन मां कहिड़ो थींदो? त इन जो जेको ॾहें जो जेको सही ऑप्शन आहे असांजो नूर जाम तमाचे जो जेको ज़िक्र आहे त उहो असांजो समन जे दौर में मिले थो, जेको शाह साहिब असुर किरदार में बयानु कयो आहे। असांजो 11हों क्वेश्चन आहे त समा दौर जो सभ खां वॾो ऐं मशहूरु शाइर केरु आहे? शेख अहमद आहे, इसहाक आंगर आहे, मामूई फ़क़ीर आहे, या काज़ी कादन आहे। त असांजो जेको 11हें जो जेको सही ऑप्शन आहे त उहो असांजो आहे चौथों नंबर। सॉरी, हिन क्वेश्चन में कंफर्म न आहे त चोथों आहे या टियों आहे, त हिनखे असां छॾे था ॾियूं 11हें नंबर खे। ॿियो असांजो आहे त 12हों क्वेश्चन आहे त समन जे दौर में कहिड़ी नई शाइरी जी शुरूआत थी? उहे अल्फ़ इशबा या अरूदी शाइरी या आज़ाद नज़म या हाइको। त 12हें जो जेको असांजो सही जवाबु आहे त उहो आहे पहिरियों अल्फ़ इशबा। त 11हें जो आई थिंक काज़ी कादन थींदो। सॉरी, काज़ी कादन जेको हुयो समा जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो।
असांजो 13हों क्वेश्चन आहे त मामूई फ़क़ीर जो तादाद केतिरो हुयो? 5, 3, 4 या 7। त 13 जो जेको असांजो सही जवाब थींदो उहो थींदो 7। चौथों नंबर, समा दौर में दुहे जो बानीकार कहिड़ो शाइर हुयो? शेख पराड़ साहब, हमान जमाली, इसाक आंगर या काज़ी कादन। त 14 जो असांजो थींदो हमान जमाली साहब, दुहे जो बानीकार जेको शाइर हुयो। ॿियो असांजो 15हों क्वेश्चन आहे त समन जो अवैली दौर में तख़्ते गाह कहिड़ो हुयो? ठठो हुयो, सेवण हुयो, कराची हुयो या समांगर हुयो? त 15 जो जेको असांजो थींदो चौथों थींदो समांगर जेको हुयो इन जो तख़्ते गाह हुयो। पहिरियों अवैली दौर में तख़्ते गाह समांगर हुयो समन दौर जो। समन दौर ते अटकल जेको आहे सिंध ते घणा साल हुकूमत कई हुई? 170 साल, 50 साल, 100 साल या 60 साल। त 16 जो जेको थींदो 170 साल जेको आहे समन जेको आहे हुकूमत कई, ऐं 300 साल तक़रीबन सुमरन हुकूमत कई, ऐं 81 साल जेको आहे कलोड़न हुकूमत कई हुई सिंध ते। 17हों क्वेश्चन आहे त समन जे दौर में महदवी तारीख़ जो कहिड़ो अॻुवाण सिंध में आयो? सैयद मोहम्मद महदवी, सैयद मीरान मोहम्मद महदवी, सैयद अहमद महदवी या अली अहमद महदवी। त 17 जो जेको सही ऑप्शन आहे त उहो ॿियों थींदो सैयद मीरान मोहम्मद महदवी साहब आयो हुयो। 18 जो जेको असांजो 18हों क्वेश्चन आहे असांजो त कहिड़ो मशहूरु सियाह समन जे दौर में सिंध घुमण आयो हुयो? इब्न बतूत, मार्को पोलो या कोलंबस या ख़्याम। त 18 जो जेको असांजो सही जवाब थींदो इब्न बतूता जेको हुयो समन जे दौर में सिंध ते हुकूमत घुमण आयो हुयो। असांजो 19हों सवाल आहे त अब्दुर्रहमान उर्फ़ मौला लिटर कहिड़े दौर सां तालुक़ रखे थो? अरगुननि जे दौर सां, समा जे दौर सां या तुर्खाननि जे दौर सां या सुमरन जे दौर सां? इहो समा जे दौर सां अब्दुर्रहमान तालुक़ रखे थो। 19 जो असांजो ॿियों ऑप्शन सही थींदो। 20हों नंबर आहे त किसा गोई खे कहिड़े दौर में अहमियत मिले थी? इहो हिकिड़ो बि इम्पॉर्टेंट किसा गोई जेका आहे समा जे दौर में हिनखे अहमियत, किसा तमामु घणा जेके ॻाया विया हुया समा जे दौर में ॻाया विया। त 20 जो असांजो पहिरियों ऑप्शन सही थींदो। ॿियो आहे समन जे कहिड़े किसे बाबति वधीक ॻाऊं मिलनि थियूं? त उहो जाम वाढो ऐं उथल परी, नूरी जाम तमाचाई, जाम जराड़ ऐं भवीना, जाम लाखो ऐं महर राणी। त इन जेको 21 जो जेको असांजो सही जवाब थींदो उहो थींदो पहिरियों जाम वॾो उथल परी में ऐं तमामु इहो समन जे दौर में तमामु इन जे दौर में ॻाऊं तमामु मिलनि थियूं। असांजो 22 आहे त शेख हमान जमाली जी मज़ार कहिड़े शहर में आहे? इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे त शेख हमान जमाली जी मज़ार जेका आहे सेवण में आहे, मकली में आहे, सखर में आहे या रोड़ी में आहे? त इहा मकली में आहे। त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे, इहो सवाल ईंदो आहे पेपरनि में असांजो त शेख हमान जमाली जी मज़ार कहिड़े शहर में आहे? त उहो मकली में आहे। असांजो 23 सवाल आहे त मखदूम नू उथियाणी कहिड़े शहर जो हमसर हुयो? इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे। जीअं SSC टेस्ट में असांजो सवाल आयो त शाह अब्दुल लतीफ़ भुट्टो जो हमसर जेको हुयो मोहम्मद ज़मान लवारी साहब हुयो। त हिते हाणे मखदूम नू साहब जो पुछे थो त हमसर केरु आहे? त काज़ी कादन आहे, मखदूम ज़ियाउद्दीन आहे, शेख हमान जमाली आहे या इसाक आंगर आहे? त असांजो जेको 23 जो टियों ऑप्शन जेको आहे सही थींदो शेख हमान जमाली जेको हुयो उहो मखदूम नू जो हमसर हुयो। इहो हिकिड़ो असांजो बि इम्पॉर्टेंट MCQs आहे। 23 नंबर, मखदूम अहमद भाटी जे साम्हूं समा जे हिकु महफ़िल में कंहिं शाइर पढ़िया हुया? त शेख अब्दुल जलील चौहड़ हुयो, शेख पराड़ हुयो, मामूई फ़क़ीर हुयो या सोनारो छोकिरो हुयो? त उन जो 24 जो जेको असांजो सही ऑप्शन थींदो उहो थींदो चौथों थींदो त सोनारो हुयो। त उन जेको हुयो मखदूम अहमद भाटी जे साम्हूं इहे शेर हिकु महफ़िल में शेर पढ़िया हुया। ॿियो 25 असांजो सवाल आहे त मोरड़े ऐं मांगर मिर्च वारे किसे खे तमसीली तौरु सभ खां अवल कंहिं ॻातो हुयो? शेख पराड़, काज़ी कादन,